तालीम, सकाफत, सियाहत ऐं नवाजरात जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह आलमी सकाफती विरसे मोहनजोदड़ो जो दौरो करे ताज़ो पयल बरसातनि बाद हलंदड़ बहाली ऐं तहफ़ुज़ वारे कम जो मुआयनो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह चयो त मोहनजोदड़ो ते 100 सालनि खां पोइ 943 मिलीमीटर बरसात पई आहे। तेज़ बरसात सबबि साइट जे ओरिजिनल हिस्सनि में 5 खां 10 सैकड़ो नुक़सान थियो आहे। हुन चयो त हिन साइट जो उहो कमाल आहे त तेज़ बरसातनि में पाण खे पायदार ऐं महफ़ूज़ रखियो आहे। उन लाइ 5000 साल पुराणो ड्रेनेज निज़ाम कमु आयो आहे। इहो कमाल उन ज़माने जे ड्रेन निज़ाम जो आहे। हुन चयो त साइट ते पुराणो ग्रेट बाथ हो जेको बरसात जे पाणी सां सॼो भरिजी वियो ऐं आसानी सां ड्रेन थी वियो। हुन चयो त मोहनजोदड़ो साइट ते जेको बि कमु थींदो आहे उहो यूनेस्को जे मयार मुताबिक़ हूंदो आहे। मोहनजोदड़ो ते समूरो साल टेक्निकल कमेटी जी निगरानी में कमु हलंदो रहंदो आहे। सुभाणे UN जो सेक्रेटरी जनरल मोहनजोदड़ो जो दौरो कंदो। हुन चयो त मोहनजोदड़ो जे खोटराई 1922 में थी हुई ऐं ही साल उन जी 100 साला तक़रीब जो आहे।